एनसीओसी समूरनि सरकारी ऐं ख़ानगी इदारनि जे मुलाज़िमनि लाइ वैक्सीनेशन लाज़मी करार ॾेई छॾी। कारोबार हफ़्ते में 2 ॾींहनि बजाए 1 ॾींहुं बंदि रखण ऐं आफ़िसनि में 100% हाज़िरी जी इजाज़त जी मंज़ूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि एनसीओसी जे इजलास में अहम फ़ैसिला कया विया। इजलास में 2 ॾींहनि बदिरां 1 ॾींहुं कारोबार बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो। कारोबार बंदि रखण वारे ॾींहं जो फ़ैसिलो सूबा पाण कंदा। एनसीओसी चयो आहे त समूरनि सरकारी ऐं गैर सरकारी मुलाज़िमनि खे 30 जून ताईं वैक्सीन कराइणी पवंदी। एनसीओसी जे इजलास में आफ़िसनि में 50% हाज़िरी जी शर्त ख़त्म कई वई ऐं 100% हाज़िरी जी इजाज़त ॾिनी वई। इजलास में बेनल सूबाई ट्रांसपोर्ट ते पाबंदी ख़त्म करण जो फ़ैसिलो कंदे गाॾियुनि में 50 बजाए 70% मुसाफ़िर विहारण जी इजाज़त ॾिनी वई। एनसीओसी चयो आहे त आचर ते वैक्सीन सेंटर बंदि रहंदा, मज़ारूं ऐं सिनेमा घर बंदि रहंदा। सक़ाफ़ती तक़रीबुनि ऐं रांदियुनि ते बि पाबंदी बरक़रार रहंदी। इंडोर जिम सिर्फ़ वैक्सीनेशन वारनि माण्हुनि लाइ खुलंदा। इजलास में वैक्सीन लॻाइण लाइ रियायती मुहिम मुतारिफ़ कराइण ते ग़ौर कयो वियो। एनसीओसी जो चवणु आहे त 11 जून खां 18 सालनि खां वॾी उमिरि जा माण्हू वैक्सीन कराए सघंदा।